हिकिड़ो जे PS 42 ते GDA जो उम्मीदवार काज़ी शमद्दीन राजा इलेक्शन मुहिम जो बाक़ाइदा आगाज़ करे छॾियो आहे। इलेक्शन मुहिम जे पहिरें ॾींहं ते पीपल्स पार्टी सां वाबस्ता रहंदड़ बोज़दार बिरादरी जे 250 ख़ानदाननि पीपल्स पार्टी खे अलविदा करे GDA में शमूलियत जो ऐलान कयो आहे। राजड़ हाउस के पुरोते अॻवाननि ॾाढो धणी बख़्श बोज़दार, कारी जावेद, धणी बख़्श रिंद, यासिर रिंद, अकरम बोज़दार, रज़ाक बोज़दार ऐं ॿियनि चयो त असां पीपल्स पार्टीअ सां वफ़ा कई पर पीपल्स पार्टी असां सां वफ़ा न कई, जंहिं करे मजबूर थी पीपल्स पार्टी खे अलविदा करणो पियो। हिननि चयो त असां फंक्शनल मुस्लिम लीग में ऐलान कयो आहे ऐं इनशाअल्लाह आख़िरी दम ताईं उन्हनि सां निभाईंदासीं।